अस्सलाम वालेकुम मरज़ाद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, जीअं त कल्ह पाण एसिड रन करे चुका आहियूं ऐं उन में पंहिंजो हुयो त क्लाइमेट चेंज एंड ग्लोबल वार्मिंग। हाणे अॼु पाण ग्लोबल वार्मिंग जे कॉन्सेप्ट खे थारोली रीड कंदासीं त जीअं इहो कॉन्सेप्ट पाण खे अंडरस्टैंड थी वञे। उहो किथे बि कहिड़े बि पेपर में अचे, वन पेपर में अचे या तव्हां सब्जेक्टिव इवन ॾियो था त तव्हांजी हुन में मदद थी वञे। त जीअं त क्लाइमेट चेंज हूअं त पंहिंजो मेन सब्जेक्ट मेन टॉपिक आहे न, पर ग्लोबल वार्मिंग जेकी आहे सो इहा ई वजह थींदी आहे जंहिंजे करे क्लाइमेट चेंज थींदो आहे। त तव्हां ॾिसो अॼु खां 100 साल पहिरियों जॾहिं इंडस्ट्रियलाइज़ेशन न थी, ठीकु आहे, हिकु सेंचुरी अॻ में, त उन वक़्त में छा हूंदो हो त न फॉसल फ्यूल्स हूंदा जेके ज़मीनूं पाण खे मिलंदा आहिनि, जंहिंमें पेट्रोल आहे, कोल आहे या नेचुरल गैसिस आहिनि। त इन जी जेकी बर्निंग हुई या इन जेको यूज़ेज हुयो उहो हुयो ई न, जंहिंजे नतीजे में छा थींदो हो त एटमॉस्फेरिक जेके गैसिस आहिनि, जंहिंमें पाण CO2 चऊं, खणी मीथेन चऊं, उन जी जेकी इमियन हूंदी उहा लिमिटेड हूंदी। हाणे लिमिटेड हुजण जे करे छा हूंदो त उनखे फोटोसिंथेसिस जे प्रोसेस जे थ्रू ई फॉरेस्ट या प्लांट्स जेको आहे सो उनखे कन्वर्ट करे छॾींदा O2 में, ऑक्सीजन में। त उहो ओतिरी रिलीज़ थींदी हुई जेतिरी जेको आहे सो उहो फॉरेस्ट जेको आहे सो उनखे यूटिलाइज़ कंदा, त बैलेंस रहंदो हुयो, डिस्टर्बेंस न ईंदी। त CO2 मीथेन ओतिरी ख़ारिज थी जेतिरी जेको आहे सो प्लांट्स खे खपे पई, उन्हनि खे फोटोसिंथेसिस जे प्रोसेस में ऑक्सीजन में कन्वर्ट करे इंसान लाइ मुहैया करे छॾी। पर जॾहिं इंडस्ट्रियलाइज़ेशन जो दौरु आयो, ठीकु आहे, 15वीं सदी में जॾहिं इंडस्ट्रियलाइज़ेशन जो दौरु आयो, इंसान जेको आहे सो फॉसल फ्यूल्स इस्तेमालु करणु शुरू कया, इंडस्ट्री अचणु शुरू थी वई। इंडस्ट्री लाइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, गैस खपे, तेल खपे, पेट्रोल खपे, कोल खपे। जॾहिं इन्हनि शयुनि जो यूज़ेज घणो थियो त उन जे नतीजे में छा थियो त डिस्टर्बेंस अची वई। हिकु नेचुरल जेकी फिनोमिना हुई उन में इंसाननि जी इंडस्ट्रियलाइज़ेशन जी प्रोसेस में जॾहिं उन माइनिंग कई, अर्बनाइज़ेशन थी, इंडस्ट्रियलाइज़ेशन थी, त उन में छा थियो त उन्हनि फॉसल फ्यूल जी घणी कंज़म्पशन कई। हाणे घणी कंज़म्पशन करण जे नतीजे में छा थियो त CO2 जी जेको प्रोडक्शन हुई या मीथेन जी जेकी प्रोडक्शन हुई उहा वधी वई, ठीकु आहे। उन जे वधण सां ॿियो जेको नुक़सानु थियो उहो इहो थियो त उनजी जेकी कंज़म्पशन हुई, जेकी फॉरेस्ट अॻ में कंज़म्पशन कनि पिया या प्लांट्स जेके उन जॻह में कंज़म्पशन कनि पिया, उहा घटिजी वई। उहा छो घटिजी वई त उन सां गॾु हिकिड़ो ॿियो प्रोसेस शुरू थियो जंहिंखे पाण डिफॉरेस्ट्रेशन चवंदा आहियूं। डिफॉरेस्ट्रेशन थिए पई। डिफॉरेस्ट्रेशन छो थिए पई त इंसान पंहिंजे लाइ आराइशियूं ठाहिनि पिया, घर नवां ठहिनि पिया, अर्बनाइज़ेशन जो दौरु अची वियो, इंडस्ट्री में जेको आहे सो लकड़ी जी ज़रूरत पइजी वई, काठी जी, ठीकु आहे। त उन जे नतीजे में थिया डिफॉरेस्ट्रेशन थी। हाणे डिफॉरेस्ट्रेशन जे करे जेको आहे सो ड्यूल नुक़सानु थियो। हिकु त जेकी अॻ में कंज़म्पशन थिए पई, प्लांट्स उनखे कंज़म कनि पिया, उहो शइ ख़तमु थींदी वञे पई। ॿियो वरी जेको CO2 या मीथेन जी जेको आहे सो जेकी एटमॉस्फेयर में जेकी तादाद हुई उहा वधंदी वञे पई। छाजे करे वधे पई त फॉसल फ्यूल्स जी बर्निंग थिए पई। फॉसल फ्यूल्स छा थींदा आहिनि, तव्हां अॻे ॿुधाए चुको आहे, पेट्रोलियम थी वियो, कोल थी वियो, या नेचुरल गैसिस जेके हूंदियूं आहिनि उहे, ठीकु आहे। हाणे जॾहिं डिफॉरेस्ट्रेशन जे करे छा थियो त जेको उनजो नेचुरल हिकु फिनोमिना हुयो उहो डिस्टर्ब थी वियो, कंज़म्पशन न थी, ठीकु आहे। हाणे डिफॉरेस्ट्रेशन जेकॾहिं पाण ॾिसूं त पाण टे मेजर जेको आहे सो बेसिन आहिनि। नंबर 1 ते ईंदो आहे एमेज़ॉन बेसिन, ठीकु आहे, ब्राज़ील में, कोंगो बेसिन थी वियो अफ्रीका में, या इक्वेटोरियल फॉरेस्ट जेके मलेशिया या इंडोनेशिया में। हिते छा थी, डिफॉरेस्ट्रेशन वधंदी वई त जेके नेचुरल फिनोमिना हुयो कंज़म्पशन जो, O2 खे या CO2 खे या मीथेन खे, उहो घटिजी वियो। सही आहे। हाणे इन जी डिप्लीशन फॉरेस्ट डिप्लीशन सां या फॉरेस्ट क्लीनिंग बि तव्हां चओ था, इन जे करे छा थियो, रिज़ल्टेंटली CO2 या मीथेन जेकी लेवल हुई इसमें एटमॉस्फेयर में, उहा एवरेज खां वधी वई, ठीकु आहे। जॾहिं उहा वधी वई त उन जो छा थियो, इम्पैक्ट पियो, ग्रीन हाउस इम्पैक्ट पियो, ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिठो हूंदो सर्दियुनि में जेकॾहिं तव्हां नर्सरी में वेंदा हूंदव, ठीकु आहे, सियारे जी मौसम में नर्सरी में तव्हां वेंदव त हिकु शेड ॾींदा आहिनि ग्रीन कलर जो। हाणे इहो छा, इहो ग्रीन हाउस इफेक्ट आहे जेकॾहिं तव्हां हिनखे सम्झणु चाहियो त, ठीकु आहे। हाणे उहो शेड इन करे ॾींदा आहिनि त उहो सर्दी में ई या सियारे में ई जेको आहे उन सीज़न में छा आहे न, कुझु अहिड़ा पौधा हूंदा आहिनि जेके गरम सीज़न जा हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन्हनि खे सियारे में ई छा कंदा आहिनि, उहो उन ग्रीन हाउस इफेक्ट में कंट्रोल कंदा आहिनि, टेम्परेचर खे इंक्रीज़ बि कंदा आहिनि, डिक्रीज़ बि कंदा आहिनि। उन में पोइ जेके बेमुंदी या बेमौसमाती पाण चवंदा आहियूं, जंहिंखे को सब्ज़ी हूंदी आहे या को वणु हूंदो आहे जेको फुटंदो आहे, उहो ग्रीन हाउस इफेक्ट जे तरे ई नर्सरी में उन में ठाहे वेंदो आहे उनखे। सही आहे।
ठीकु आहे। हाणे जेकॾहिं पाण हिन खे थोरो अञा क्लियर करे ॾिसूं, जेकॾहिं पाण ॾिसूं फॉर एग्ज़ाम्पल हिते पाण मैप हिकिड़ो ड्रा कयूं त बाबा हीअ पंहिंजी अर्थ आहे, ठीकु आहे, हीअ पंहिंजी अर्थ आहे, ठीकु आहे। हिन जेको हीअ रीजन आहे मथियों जिथे ग्लेशियर्स आहिनि, आइस शीट्स आहिनि वधीक, ठीकु आहे, जिथे नेचुरल जेको फ्रेश वाटर जेको आहे उहो वॾी तइदाद में आहे, जंहिंखे पाण आर्कटिक ओशन आर्कटिक सर्किल बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। आर्कटिक सर्किल थी वियो, हिते ही तव्हांजो इक्वेटर थी वियो, सही आहे। इक्वेटर जे मथां तव्हां हितां ई वेंदव ही रीजन जंहिंखे पाण ट्रॉपिक ऑफ कैंसर चवंदा आहियूं नॉर्थ में, ठीकु आहे, ट्रॉपिक ऑफ कैंसर। ऐं जेको ही रीजन आहे हेठियां वारो जंहिंखे पाण ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न चवंदा आहियूं, हाणे हीअ जेको आहे इहो 23.5 डिग्री ते आहे, ठीकु आहे। हीअ यादि रखी छॾियो, इहे पुछंदो आहे, हीअ बि 23.5 डिग्री ते आहे, ठीकु आहे। हीअ जेको आर्कटिक सर्कल आहे इहो 16.5 डिग्री ते आहे, ठीकु आहे। ऐं जेको हीअ हेठियों रीजन आहे इनखे छा चवंदा आहियूं पाण, जेको एंटार्कटिक जेको आहे सो रीजन आहे, सर्कल बि चयोसि रीजन बि चयोसि, उहो तव्हांजी एंटार्कटिक सर्कल, ठीकु आहे। एंटार्कटिक सर्कल हेठि आहे त हे साउथ में हूंदो आहे, सही आहे। आर्कटिक सर्कल जेको आहे उहो नॉर्थ में हूंदो आहे, इहो बि MCQ अची सघे थो, ठीकु आहे। हे जेको इक्वेटर हूंदो आहे इहो 0 डिग्री ते आहे। आई होप त तव्हां हिननि शयुनि खे पढ़ियो हूंदो, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं हिननि खे पाण हीअ कयूं, ठीकु आहे, हीअ अचे थो, हीअ या या हीअ, ठीकु आहे। हाणे हे जेके आहिनि इहे लाइन्स कहिड़ियूं आहिनि, इनखे पाण चवंदा आहियूं लॉन्गिट्यूड, ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं ही लाइन्स आहिनि, ही लाइन्स हिनखे पाण छा चवंदा आहियूं लेटिट्यूड, लेटिट्यूड, सही आहे। त हीअ जेको रीजन आहे हिनखे लेटिट्यूड चइबो आहे, ऐं जेको ही मथियों लाइनिंग अचे हिनखे लॉन्गिट्यूड चइबो आहे। इक्वेटर जेको आहे उहो पंहिंजो 0 डिग्री ते हूंदो आहे, ट्रॉपिक ऑफ कैंसर जेको आहे सो उहो 23.5 ते हूंदो आहे, ठीकु आहे, हे नॉर्थ में। ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न जेको आहे उहो साउथ में हूंदो आहे, ठीकु आहे, इहो बि 23.5 ते हूंदो आहे। आर्कटिक जेकी सर्कल आहे उहो 16.5 ते, हेठी जेकी सर्कल आहे हुनखे पाण एंटार्कटिक सर्कल चवंदा आहियूं। हाणे जेकी एंटार्कटिक सर्कल आहे या जेकी आहे सो ही जेकी आर्कटिक सर्कल आहे, ठीकु आहे, ही वारी आई। हाणे हिते छा आहे त ग्लेशियर जेके आहिनि सो इलाही तइदाद में आहिनि, ओशन बेल्ट आहे हिते, ठीकु आहे। आर्कटिक सर्कल या एंटार्कटिक सर्कल जेको आहे इहो कवर्ड आहे बाय आइस शीट, थ्रू आउट ईयर रहंदो आहे इहो। हिते सॼो जेकॾहिं महीनो सॼो साल पाण ॾिसूं त हिते हीअ जेकी बर्फ़ इहा नाहे पिघलंदी, समर में थोरी तइदाद में पिघलजंदी आहे पर हद खां वधीक न, ठीकु आहे। थ्रू आउट हिते जेको आहे सो जेकी आइस शीट्स हूंदियूं आहिनि उन सां इहो कवर्ड हूंदो आहे। पर हाणे हिन में लास्ट 1 सेंचुरी में जॾहिं खां इंडस्ट्रियलाइज़ेशन शुरू थी आहे तॾहिं खां इहो ॾिठो वियो आहे त हिते जेको आइस शीट आहिनि इहे स्टार्ट थियनि मेल्टिंग थियणु, ठीकु आहे। आहिस्ते आहिस्ते इहे मेल्ट थी पियूं, ग्लेशियर बि जेके मुख़्तलिफ़ दुनिया जे हिसनि में उहे बि मेल्ट थियणु शुरू थिया आहिनि। हाणे इन फिनोमिना जे रिज़ल्ट में छा थियो आहे, जेकी सी लेवल आहे पंहिंजी, ठीकु आहे, जेकी 0 ते आहे, इहा आहिस्ते आहिस्ते वधणु शुरू थी आहे, ठीकु आहे। हाणे हीअ आहिस्ते आहिस्ते वधणु शुरू थी आहे सी लेवल, हीअ वारी। हाणे सी लेवल जे वधण जे रुझान में छा थो थिए त जेके आइलैंड्स आहिनि या जेके डेल्टिक रीजन्स आहिनि, ठीकु आहे, उहे ॿोॾि जो शिकार थी था वञनि। हाणे हिकिड़े सर्वे जे मुताबिक़ जेकी सी लेवल वधे पई दुनिया में उहा पर ईयर वधे पई 3 मिलीमीटर, ठीकु आहे, 3 मिलीमीटर अकॉर्डिंग टू US साइंस अकेडमी जे पर ईयर जेको आहे सो उहा 3 मिलीमीटर वधे पई, ठीकु आहे। पर हाणे जेकी रीसेंट सर्वे आई आहे, ठीकु आहे, ऐं हिन 3 मिलीमीटर जे वधण जे करे इहो सोचियो वियो त जेको आहे सो एट द एंड ऑफ द सेंचुरी इहो वञी करे 1 मीटर जेको आहे सो टोटल वधंदो सी लेवल। पर हाणे जेकी करंट हिकिड़ी रिसर्च आई आहे उन जे मुताबिक़ 2 मीटर जेको आहे सो सी लेवल वधी सघे थो। हाणे जेकॾहिं 2 मीटर वधी सघे थो त इन जे नतीजे में जेको पाण अॻ में पढ़ी आया हुआसीं पोयां क्योटो प्रोटोकॉल में पेरिस क्लाइमेट डील थी, उन में इहो चयो त जेको टेम्परेचर राइज़ थिए थो इनखे पाण 2 डिग्री या 1.5 डिग्री ताईं इन्हनि खे रोके सघूं था। पर जेकॾहिं इहा रफ़्तार रही त इहो वञी करे टेम्परेचर वधंदो 5 डिग्री ते, ठीकु आहे, सेल्सियस ते। हाणे जेकॾहिं 5 डिग्री सेल्सियस ते इहो वधे थो त इन जो नुक़सानु जेको आहे उहो थिए थो
इन जो नुक़सानु इहो थिए थो त जेके शंघाई आहे या मियामी आहे या ब्रह्मपुत्रा डेल्टा आहे, ठीकु आहे, बांग्लादेश में ॿिया जेके डेल्टिक रीजन आहिनि, दे विल ऑल गो अंडर दी सी वाटर, ठीकु आहे। या मैंग्रोव्स जा जेके फॉरेस्ट आहिनि, जीअं कराची में आहे, सभ खां वॾो बांग्लादेश में आहे, इहे सॼा सॼा ॿुॾी वेंदा। इहे जॾहिं ॿुॾी वेंदा त इहे मैंग्रोव, तव्हांखे ख़बर आहे त समुंड जो जेको तूफ़ान ईंदो आहे, ठीकु आहे न, इन्हनि खे रोकींदा आहिनि। पर जेकॾहिं इहे न हूंदा त पोइ जेके सी जे कोस्टल एरिया जे राउंड अबाउट जेके एरियाज़ आहिनि, उहे ॿोॾि जे ख़तरे हेठि अची वेंदा। सही आहे। हाणे इहो छो थो थिए, ठीकु आहे न। हाणे सभ खां वॾी में वॾी इहो सुवालु आहे त बाबा इहा शइ छो थी थिए, छाजे करे थिए थी। चलो ठीकु आहे, इहो त मञियोसीं त CO2 वधे थी, मीथेन वधे थी, पर इन जे नतीजे में कहिड़ी शइ थिए थी जंहिंजे करे तहत इहा शइ वधे थी। जेकॾहिं पाण ॾिसूं इन फिनोमिना खे सम्झूं, ग्रीन हाउस इफेक्ट जेके, त हीअ जेकॾहिं ॾिसूं पाण, हीअ सूरज आहे, ठीकु आहे, हीअ सन आहे, हिन जा जॾहिं हीअ शुआ अचनि था, ठीकु आहे न, हीअ ज़मीन आहे, अर्थ, ठीकु आहे, हीअ जॾहिं हिन ते पाइनि था सूरज जे, छा थींदो आहे त बेसिकली हूअं नेचुरल प्री इंडस्ट्रियलाइज़ेशन पीरियड में जेतिरी सूरज पाण खे रोशनी ॾींदो हुयो ॾींहं जे टाइम, धरती छा कंदी, ओतिरी वापसि करे छॾींदी, ठीकु आहे। जेतिरी एनर्जी ईंदी सूरज मां, ओतिरी धरती एटमॉस्फेयर में वापसि करे रिलीज़ करे छॾींदी, ओतिरी राति जो उहो रिलीज़ करे छॾींदी आहे। हाणे हिन जे नतीजे में छा थींदो हो त जेको टेम्परेचर आहे उहो कॉन्स्टेंट रहंदो हुयो, ठीकु आहे, टेम्परेचर कॉन्स्टेंट रहंदो हुयो, ठीकु आहे। ऐं इन जे करे न सी लेवल वधंदो हुयो, न ग्रीन हाउस इफेक्ट थींदो हुयो, हर शइ नेचुरल फिनोमिना में हले पई। पर जॾहिं फॉसल फ्यूल्स जी बर्निंग थी, ठीकु आहे न, जॾहिं फॉसल फ्यूल जी बर्निंग थी त पोइ छा थियो त अर्थ जे चौगिर्द स्ट्रेटोस्फेयर में ग्रीन हाउस बेल्ट आहे, पाण पढ़ियो आहे, ठीकु आहे। पोइ हाणे छा थींदो आहे, ग्रीन हाउस बेल्ट में जॾहिं इहे वधिया त उन जे नतीजे में ग्रीन हाउस गैसिस जेके आहिनि इहे वधणु शुरू थियूं फॉसल फ्यूल में, जंहिंखे पाण कार्बन चऊं CO2, ठीकु आहे, मीथेन चऊं CH4, ठीकु आहे, या ओज़ोन चऊं O3, हे जेके आहिनि, हे ग्रीन हाउस गैसिस पाण खे चवंदा आहियूं। त जॾहिं सूरज मां रोशनी अचे पई, ठीकु आहे न, ॾींहं जो, त हीअ जॾहिं वापसि अचे पई हेॾे ज़मीन सां टकराए पई, त पोइ हिननि जी तादाद जेको आहे हिते वधी वई, त हीअ जॾहिं वापसि अचे पई त वापसि हिन में रंडक अचे पई। हाणे वापसि अचण जे टाइम छा थिए पियो त कुझु जेको आहे सो उहा वापसि ज़मीन ते अचे पई, ठीकु आहे। सॼी जी सॼी जेकी हूअं राति प्री इंडस्ट्रियल एरा में छा हूंदो त ग्रीन हाउस गैसिस न हूंदियूं हुयूं, फॉसल फ्यूल जो एतिरो यूज़ेज न हुयो, जंहिंजे तरीक़े सां कॉन्स्टेंट टेम्परेचर रहे पियो, जेतिरी अचे पई ओतिरी ई वापसि वञे पई। हाणे छा थो थिए त जेतिरी अचे थी ओतिरी वापसि नथी वञे। छो नथी वञे त हीअ जेके गैसिस आहिनि GHG, ग्रीन हाउस गैसिस पाण हिनखे चऊं था, जेके स्ट्रेटोस्फेयर में ग्रीन हाउस बेल्ट आहे, उते उन में छा था कनि, उनखे ट्रैप कनि था, ठीकु आहे, ट्रैप कनि था हीट खे। जॾहिं ट्रैप थींदा त हीट सॼी वापसि नथी वञे, इन जे करे रहे थी, जंहिंजे तरीक़े छा थो थिए, रिज़ल्टेंटली टेम्परेचर जेको आहे सो उहो इंक्रीज़ थिए थो, ठीकु आहे। टेम्परेचर इंक्रीज़ थिए थो, जंहिंजे तरीक़े इनखे ग्रीन हाउस इफेक्ट पाण चऊं था, सही आहे। त टेम्परेचर जॾहिं उहो उन में रहे थो त उन जे नतीजे में छा थो थिए, सी लेवल पंहिंजी राइज़ थिए थी, पाण टेम्परेचर वधे थो, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो उन जे ई नतीजे में जेको आहे सो ग्लोबल वार्मिंग जे नतीजे में ई क्लाइमेट चेंज थिए थो, सही आहे। हाणे हे त तव्हांखे प्रोसेस सॼो सम्झ में अची वेंदो त ग्रीन हाउस इफेक्ट छा हूंदो आहे, कीअं शुरू में हर शइ ठीकु हुई, फॉसल फ्यूल या इंडस्ट्रियलाइज़ेशन खां पोइ ग्लोबल वार्मिंग जो इहो कॉन्सेप्ट किथां आहे, जंहिंजे नतीजे में क्लाइमेट चेंज थिए पई। हाणे हिते जेकॾहिं पाण ॾिठो वञे, हिकिड़ो ॿियो MCQ थींदो आहे, दुनिया में वधि में वधि जेको आहे सो एमिटर्स कहिड़ा आहिनि CO2 जा, ठीकु आहे। त नंबर 1 ते चाइना ईंदो आहे, ठीकु आहे। चाइना घणी इमिट करे थो CO2 जी, 29.4%। नंबर 2 ते आहे USA घणो करे थो, 14.3%, ठीकु आहे। नंबर 3 ते यूरोपियन कंट्रीज़ ईंदा आहिनि, पर जेकॾहिं पाण सब कॉन्टिनेंट में ॾिसूं त नंबर 1 ते इंडिया आहे, ठीकु आहे। साउथ एशियन रीजन में इहो घणो करे थो, 6.8% CO2 जी, CO2 एमिटर्स, सही आहे। हाणे ही MCQ ईंदो आहे, हिनखे तव्हां थोरो ज़हन में रखी छॾियो, ठीकु आहे। हीअ प्रोसेस तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो, आई होप सो, सही आहे। हाणे हिन जा इम्पैक्ट कहिड़ा पवनि था, हिन जे नतीजे में कहिड़ी कहिड़ी शयूं थियनि थियूं। हाणे हिन जा इम्पैक्ट कहिड़ा पवनि था, ड्राउट्स अचनि था, जेकॾहिं पाण ॾिठो, ठीकु आहे,
क़हत साली अचे थी, जीअं तव्हां थर में ॾिठो हूंदो, या अफ्रीकन जे जेको आहे सो घणनि कंट्रीज़ में ॾिठो ड्राउट्स अचनि था, ठीकु आहे, हीट वेव्स अचनि थियूं, जीअं कराची में तव्हां ॾिठो आहे हीट वेव्स आहिनि, सही आहे, या तव्हां स्टॉर्म्स ॾिसो, ठीकु आहे, या फ्लड्स अचनि था, ठीकु आहे, जीअं 2010 में पाकिस्तान में फ्लड्स आयो, ठीकु आहे। हाणे फ्लड्स जॾहिं आयो त उहो छा थियो त हुन जो वॾो नुक़सानु थियो, रिजर्वायर्स ईंदा आहिनि पाकिस्तान वटि उन पाणी खे जमा करण जा, सही आहे, या जेकॾहिं तव्हां ॾिसो हाणे हिकु ॿी ॻाल्हि हिते हीअ हुई त जेकॾहिं चाइना एतिरो एमिटर आहे 29.4% CO2 जो, या US जॾहिं 14.3% एमिटर आहे CO2 जो, त छा वापसि इन्हनि जे मथां इम्पैक्ट एतिरो ई पए थो क्लाइमेट चेंज जो? त छा चाइना जे मथां एतिरो इम्पैक्ट पए थो ग्लोबल वार्मिंग जो ऐं क्लाइमेट चेंज जो, या US जे मथां एतिरा पए थो? त न, बिल्कुलु एतिरो नथो पए। हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं त सभ खां घटि में घटि जेको आहे सो जेको CO2 जो एमिटर आहे उहो फिलिपीन आहे। फिलिपीन घणेई करे थो, 0.5% CO2 जी एमिशन करे थो, पर उनजो जेको इफेक्ट आहे उहो चाइना खां बि वधीक पए थो, टोटल चाइना जेकी एमिशन करे थो CO2 जी। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त साउथ चाइना में लास्ट टाइम जेको मैनथ्रस हिकिड़ो टाइफोन आयो, हाणे जेके साउथ चाइना में जेके ईंदा आहिनि समुंद्री तूफ़ान, जेके पाण उनखे टाइफोन चवंदा आहियूं, किथे 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 हरिकेन्स बि चवंदा आहिनि, जेके US में ईंदा आहिनि या कैरेबियन में ईंदा आहिनि या गल्फ ऑफ मैक्सिको में अचनि था, ठीकु आहे, त इहे टाइफोन छाजे करे अचनि था त उते जेको आहे सो इम्पैक्ट वधे थो। जीअं हाणे फिलिपीन आहे, फिलिपीन आहे साउथ चाइना सी में जेको बि टाइफोन अचे थो, या जीअं मैनथरस टाइफोन आयो लास्ट टाइम, इन सभ खां वॾो नुक़सानु फिलिपीन खे ॾिनो, पर फिलिपीन त एतिरो कार्बन डाइऑक्साइड जी एमिटर आहे ई न, जीअं पाकिस्तान आहे, पाकिस्तान रीजन में सभ खां वधीक पाकिस्तान ते क्लाइमेट चेंज जो इफेक्ट पए थो, ऐं पाकिस्तान एतिरो एमिटर आहे बि न आहे क्लाइमेट चेंज जो, सही आहे। या तव्हां ॾिसो हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं उन ई ॻाल्हि ते वापसि अचूं त जेकॾहिं 2 मीटर वधे थो, ठीकु आहे न, जेकॾहिं सी लेवल 2 मीटर वधंदो हिन जी सेंचुरी जी लास्ट में, त उन नतीजे में छा थींदो, जेके आइलैंड्स आहिनि, ठीकु आहे न, स्पेशली जेके कोरल रीफ आइलैंड्स आहिनि, जेके इंडोनेशिया में, इंडियन ओशन्स में आहिनि, पैसिफिक ओशन्स में आहिनि, या मालदीव्स में आहिनि, या सोलमन जेके आइलैंड्स आहिनि, इहे जेके आहिनि इहे सॼा 1 मीटर मथे आहिनि सी लेवल खां, पर जेकॾहिं 2 मीटर सी लेवल वधे थी एट दी एंड ऑफ दिस सेंचुरी, त पोइ छा थींदो त पीपुल माइग्रेट कंदा हितां, इन्हनि जेके आइलैंड्स आहिनि हितां माइग्रेट कंदा ॿी तरफ़, पोइ उन जे नतीजे में हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम शुरू थींदो, जंहिंखे पाण चऊं था त माइग्रेशन जो प्रॉब्लम। दुनिया हिकु ॿिए प्रॉब्लम जी तरफ़ वेंदी हली, त जेको ग्लोबल वार्मिंग आहे या क्लाइमेट चेंज आहे, हिन टाइम पूरी दुनिया खे सभ खां वधीक जेको मसइलो फेस थिए थो, या सभ खां वॾो प्रॉब्लम आहे, उहो इहो ई आहे, ठीकु आहे। हाणे इन खे घटि करण लाइ छा थियो, क्योटो प्रोटोकॉल थियो, इहो पाण पढ़ी आया आहियूं जापान में, पेरिस क्लाइमेट डील थी 2015 में, त बस CO2 जी जेकी एमिशन आहे उहा 1.5 ते ई रखो, ठीकु आहे, जीअं पोलैंड कॉन्फ्रेंस थी हाणे ताज़ो, पर इहा शइ नथी थिए, इहा शइ छो नथी थिए, रिडक्शन ऑफ CO2 नथी थिए, इन करे नथी थिए त हर कंट्री जो हिकिड़ो नेशनल इंट्रस्ट आहे, को बि पंहिंजी इंडस्ट्री ख़तमु नथो करणु चाहे, त ह्यूमैनिटेरियन इंट्रस्ट जे मथां नेशनल इंट्रस्ट अचनि था, जंहिंजे तहत CO2 जी जेकी रिडक्शन आहे उहा थिए ई नथी, त उन जे नतीजे में छा थो थिए त वधंदो थो वञे, क्लाइमेट चेंज वधंदो थो वञे, ग्लोबल वार्मिंग वधंदी थी वञे, सही आहे। आई होप के तव्हांखे हीअ हाणे सही सम्झ में अची वियो हूंदो, ऐं जेको आहे हिन में जेके बि MCQs आहिनि, पाण पोयां जेके टॉपिक्स पढ़िया आहिनि उहे सॼा हिन में अचनि था, हिन हिकिड़ी टोटल डिटेल में MCQs कढी करे तव्हां सां इंशाल्लाह छंछरु ॾींहुं शेयर कबा। अल्लाह हाफ़िज़।